डाउ यूनिवर्सिटी ऑफ हेल्थ साइंसिस जी 75वीं सालगिरह जी तकरीब कराची जी मेन फैकल्टी में कोठाई वई, जिते सालगिरह जो केक काटियो वियो ऐं कबूतरनि खे बि आज़ाद करे उड़ायो वियो। इन मौके ते ख़िताब कंदे डाउ यूनिवर्सिटी ऑफ हेल्थ साइंसिस जे वाइस चांसलर प्रोफेसर मोहम्मद सईद कुरैशी चयो त सदियूं अॻु आयल वबा स्पेनिश फ्लू खां पोइ कोविड-19 पूरी दुनिया खे लोॾे छॾियो आहे। सदियुनि बाद इंसान ॾुखियो दौर मां गुज़री वियो आहे, जे न रुॻो असांजी तालीमी सरगर्मियुनि खे मुतासिर कयो, पर हर शोबे सां तालुक़ रखंदड़ माण्हू परेशान आहे। प्रोफेसर अमजद सिराज मेमण शुमाला ख़ालिद जो चवणु हो त डाउ उन्हनि चंद इदारनि मां हिकु आहे जन पाकिस्तान ऐं दुनिया में मौजूदा सेहत जे बहरान में फ्रंट लाइन जो किरदार अदा कयो आहे। डाउ मेडिकल कॉलेज बहितरीअ जी तरफ़ गामज़न आहे ऐं टाइम सां बहितर थींदो थो वञे, तालीम जो मयार वधंदो थो वञे, रिसर्च जो मयार वधंदो थो वञे ऐं ओवरऑल जेको आहे शयूं बहितरीअ जी तरफ़ आहिनि। असांजे लाइ हिकिड़ो तमामु मुबारक ॾींहुं आहे त असां 75 साल पूरा कया आहिनि ऐं इन्हनि 75 सालनि में 18,000 ग्रेजुएट्स असां प्रोड्यूस कया आहिनि, जेके सॼी दुनिया में पंहिंजे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में पंहिंजी तमामु ज़बरदस्त उहिदनि ते फ़ाइज़ आहिनि। डाउ लैब ऐं डाउ एक्सरे ऐं CT स्कैन्स तव्हांखे ख़बर आहे त हर जॻह ते ब्रांचूं खुली पियूं आहिनि ऐं उहे तमामु घटि क़ीमत में असां तमामु आला क्वालिटी जूं रिपोर्टूं असां जूं आहिनि ऐं उहा बि असांजी पंहिंजी फैकल्टी आहे जेका तमामु स्ट्रॉन्ग आहे ऐं उहे उन्हनि खे हलाइनि पिया। त आउं सम्झां थो त इहो हिकिड़ो तमामु सुठो मुबारक ओकेजन आहे। अलाह इन कॉलेज खे अञा अॻियां वधाईंदो। मैं सिर्फ इतना ही कह सकती हूँ कि ये हमारे लिए एक इंतहाई खुशी का मकाम है और ख़ास तौर पे मेरे लिए, या जैसे एक हमारे सीनियर प्रोफेसर ने कहा कि जो लोग यहाँ से पढ़ के जाते हैं और फिर सर्विस यहीं पे कर रहे होते हैं, उनके लिए एक बहुत ही प्राउड फीलिंग होती है और दुआ है कि ऐसी जो है हम जिस तरह से इस मुल्क को कौम के लिए एक तरक्की का बाइस हैं या एक खिदमत का बाइस है, ये हमें अल्लाह और नसीब करे और हमारी दुआ है और हम सब बहुत खुश हैं। आज हमें बहुत खुशी है कि हमारा इदारा जो है 75 साल यहाँ पे अपने मुकम्मल कर चुका है, कायम हुए, और हम एक बतौर तालिब इल्म हमारे लिए बहुत एज़ाज़ की बात है कि हम एक ऐसे तालीमी इदारे से जुड़े हुए हैं जिससे जिसकी साबिक़ा तमाम जो स्टूडेंट्स हैं, तमाम एलमनाए हैं, वो बहुत अच्छी पोजीशंस पे हैं, जो कि इस तालीमी इदारे को एक एज़ाज़ बख्शते हैं। तकरीब में डॉक्टर एम ए आलमानी, प्रोफेसर टीपू सुल्तान, प्रोफेसर शेर शाह, प्रोफेसर गफार बुल्लू, प्रोफेसर इकबाल मेमण, डाउ यूनिवर्सिटी जे प्रोवाइस चांसलर ज़रनाज़ वाहिद, प्रोफेसर साइदा कुरैशी ऐं ॿियनि पिणु शिरकत कई। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।